ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त रईस गफ़ार खान छा जावेद जो हाणे बदिलो वठण में कामयाब थी वेंदो या हाकिम खान वरी जेको आहे अॻिते वरी नओं हिकिड़ो मतिलबु प्लेनिंग करे रईस गफ़ार खान खे रोकण में कामयाब थी वेंदो ऐं कमाल खान इन में छा हाणे किरदारु अदा कंदो सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन वीडियो में इन खे पूरो ॾिसिजो ऐं शायदि को सवेलो यूट्यूब चैनल खे थी सघे सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हां कल्ह मां ॿुधायो हो त हाकिम खान जो अघु जेको आहे न जावेद वठंदो ऐं उहो उन खे रस्ता रोकंदो त ईअं ॾिठो ईअं ई थियो। उन हिक ॿिए ते फायरिंग कयूं ऐं जावेद मारिजी वियो, हाकिम खान बची वियो। लेकिन हाणे रईस गफ़ार खान पूरी तैयारी करे जेको आहे हाकिम खान जे ॻोठ जे मथां हमिलो कंदो ऐं पलांद वठण जी कोशिशि कंदो ऐं हाकिम खान पूरी तैयारी सां पंहिंजे ॻोठ जो दिफ़ा करण जी कोशिशि कंदो। उनखे ख़बर आहे त माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, मारिजी विया आहिनि। रईस गफ़ार खान जा हाणे उहो माठ कान कंदो ऐं इन दुश्मनी खे बाहि ॾियण वधाइण जे लाइ कमाल खान वॾा वॾा क़दम खणंदो ऐं इन शइ जी ओठे खे फ़िलहाल ख़बर न आहे। अनक़रीब ओठो मीरा खे छॾे हितां निकिरी ईंदो, उन खे बि इहा शइ जी ख़बर पइजी वेंदी ही कम थी रहिया आहिनि। लेकिन इन्हनि खे असलियत जी ख़बर न आहे। जावेद अॻु ई करे गोली हई तिन जे करे जहिड़ो वधियो आहे। लेकिन रईस गफ़ार खान खे बाद में ख़बर पवंदी। फ़िलहाल जहिड़ो त वधिणो आहे इहो वधंदो, तव्हां ॾिसंदो। अनक़रीब हिक ॿिए जे मथां सटका गुटका लाहींदा ऐं थी सघे थो वारिस जॾहिं होॾे ज़ाल पुॼाइण वञे त उते बि मसइलो थिए दोस्तों।